सुराब खान, वक्त जो केॾो फेरो आहे। अॼु तूं क्लाइंट जो शिद्दत सां इंतजार पियो करी ऐं इहो कम तुंहिंजा माण्हू कंदा आया, ईअं न? सुल्तान बाज़ जी उॾाम में ऊंचाई ना है ॾिस, हुनजी रफ़्तार, झड़प ऐं गिरफ़्त ते गौर कंदे न त तोखे पंहिंजी औकात जो अंदाज़ो थी वेंदई। सुराब खान, हाणे औकात घणनि खे यादि ईंदी। तोखे तुंहिंजी झड़प ऐं गिरफ़्त बाबति ॿुधाईंदो हलां। अॼु तोखे इहो ॿुधाईंदो हलां जंहिं कंसाइनमेंट लाइ तूं उतावलो आहीं, उहा कंसाइनमेंट मुंहिंजे गुदामनि ताईं पहुची चुकी आहे। छा? ॾिस सुल्तान, तूं मूंसां ईअं नथो करे सघीं। तोखे चङी तरह ख़बर आहे त इहा कंसाइनमेंट मुंहिंजे लाइ केतिरी इंपॉर्टेंस रखे थी। मुंहिंजे लाइ इहो इंपॉर्टेंट आहे त मां छा करे सघां थो ऐं केतिरो करे सघां थो। इहो मैटर नथो रखे त मां कंहिंसां कयां थो ऐं केतिरो कयां थो। सुल्तान, माज़ी हिकु पाछो आहे जेको हर टाइम तुंहिंजे पोयां रहणो आहे। इन ई माज़ीअ मां तूं कॾहिं बि पंहिंजी जान न छॾाए सघंदे ऐं इहो ई माज़ी तोखे तुंहिंजी औकात हिकु न हिकु ॾींहुं यादि ज़रूर कराईंदई। इहे ॻाल्हियूं त टाइम बि कंदो हुयो सौराब खान। थैंक्स फॉर रिमाइंडिंग मी। मां मकारनि ऐं धोखेबाज़नि सां न आहियां ॻाल्हाईंदो। तूं जॾहिं पंहिंजे मौसिन जी न थी सघंदीअ त हिन जी सॻी किथां थींदी? तव्हां ॿई हिकु जहिड़ा आहियो, बकार धोखेबाज़। सुराब खान, तोखे जेको करिणो आहे सो कर। असां तोखे किथे रोकियो आहे? न ई तुंहिंजे ॻाल्हाइण जी असांजे अॻियां का अहमियत आहे। असांजी तरफ़ां तोखे खुली मोकल आहे, ख़ाली तूं ड्रोड़। पर यादि रख, तोसां बि इहो ई थींदो जेको दाइम सां थियो आहे। हू पाण खे जबल समझंदो हो, ज़रा ज़रा थी तबाह थी वियो ऐं तूं बि ईअं थींदे। सुल्तान, तुंहिंजो मूं ते इहो कयल वार मां कॾहिं बि नथो विसारे सघां। मां तोखां प्लान ज़रूर वठंदुसि। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾिजां। सुराब खान, प्लान वठण शख़्स खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त 8 फुट जी क़बर बि खोटणी पवंदी आहे। त बि ठीकु आहे, क़बर खोटणु शुरू कर, छो त सौराब खान मरण ऐं मारण जे लाइ तयारु आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।